अरे मिठल तो केतरा दफो झलियो जमीन ते ना इंदो कर बुढ़िया कौन दिलावर खान ये असां जी जमीन आ तोके खबर ना है तुझे वडे ये जमीन विकणे छड़ी आ बस मिठल बस खबर है जमीन केंजी आ निकरी ता दिलावर बस अरे छो जा जमीन जे चक्कर ते मानू मारी ने जा बस कर ना नज़ीर ना असांजी हक आ जमीन वठी रहंदासीं असां हल मिठल हल इता हल ना दिलावर ता पाण में सौट आयो ठई वणो शाणा थियो मां कोन कंदो मास मां जमीन वठंदो मास मिठल यार तू को सफा बेवकूफा एक डी जो कम टे डी लाई छड़ीनो दामन ठार गाल ना पूछ उते वणन साईं दिलावर खान मशीन जो मुंह खोले छड़ियो दिलावर यार उन त असा के को रद्द करे छड़ियो आज मां उनन के कौन छड़ींदोस पता बस सबर कर यार सबर जी इंतहा थी वई मिठल उनन जा दिनल जख्म असा जे सीने अंदर नासूर थी जान आखिर असी केड़े जुल्म जी सजा ता सऊ दामन ठार शायद असा जी किस्मत में इयो ही लिखल हुजे जेकरे इहा असा जी किस्मत है त पोइ असा के पंजी किस्मत बदलाणी पवंदी दामन ठार भा ना तू एड़ो को भी कदम न खणदे जंहिंते असा के बाद में पछताओ थे पछताओ तो उन्हनि खे थींदो जिन असां जे लाइ रत जी रात ऐं सूरन जो सिज उभारियो आहे ठार भा तू छा तो इन गाल जी सिर्फ तोखे ही तकलीफ आ ठार भा मां वडेरे गुलाब खान वटि फोन कराई आहे एक भेरो हुन के दां ॾेई वठूं पोइ ॾिसंदासीं दिलावर कहिड़े खेत जी मूली आहे वडेरो अमन ठार तोखे हिन ॻाल्हि जी कहिड़ी ख़बर सौट दिलावर मुंहिंजी ज़ख़्मनि ते तेज़ाब हारे बाहि ॾेई छॾी आहे बाहि